हैदराबाद में सहाफ़त जे आलमी दिहाड़े ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां रैली कढी वई। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां ख़ालिद खोखर, इकबाल मलाह ऐं मंसूर मरीअ जी अॻवानीअ में हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं रैली कढी वई। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सहाफ़त रियासत जो चौथो थंब आहे, पर उन जे बावजूद सहाफ़त ते मौजूदा वक़्त में बि अणएलानियल पाबंदियूं मड़ियूं वयूं आहिनि। सहाफ़त खे कंट्रोल करण लाइ दबाव हेठि आणण जी कोशिश कई पई वञे। हुननि चयो त असां आज़ाद सहाफ़त ते को बि वार ऐं दबाव बर्दाश्त न कंदासीं। सहाफ़ी अॻवाननि मुतालबो कयो त मीडिया हाउसिस मां बरतरफ़ कयल सहाफ़ियनि ऐं मीडिया वर्करनि खे फौरी तौर ते बहाल करे रहियल समूरियूं राहतूं अदा कयूं वञनि ऐं हुकूमत प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे नुमाइंदनि लाइ फौरी तौर ते सर्विस स्ट्रक्चर ठाहे जीअं उन्हनि खे कानूनी तहफ़ुज़ मिली सघे। हुननि वधीक चयो त इज़हार जी आज़ादी ऐं सहाफ़त जी आज़ादीअ जे ख़िलाफ़ कानूननि खे फौरी तौर ते ख़तम कयो वञे, पगारुनि जी अदायगी लाइ मीडिया हाउसिस खे पाबंद बणाए अणएलानियल सेंसरशिप जो ख़ात्मो आंदो वञे ऐं मीर शकील रहमान खे जल्द आज़ाद कयो वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।